नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे जाम शोरूम में ख़बर ॾींदा हलूं त जाम शोरूम में हथरादू गैस ऐं लोड शेडिंग ऐं प्रेशर घटि हुजण ख़िलाफ़ शहरियुनि पारां पुरअमन एहतजाज रैली कढी वई। गैस अमले ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। एहतजाजी रैली खे शहर जे सियासी समाजी अॻुवान आसिफ भलाई, NB खोसो, कादिर बख्श भलाई, जोशीलो सिंधी, हक नवाज़ बरमाणी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त शहर में काफ़ी अरसे खां गैस जो हथरादू बहरान पैदा कयो वियो। संदसि चवणु हो त शहर हर महीने बिल भी अदा कनि था, पर पोइ भी गैस इंतजामिया प्रेशर घटि करे हथरादू बहरान पैदा करे छॾे थी। हिन वधीक ॿुधायो आहे त काफ़ी भेरा अहिड़े क़िस्म जूं शिकायतूं वास्तेदार अमलदारनि ताईं पिणु पहुचायूं वयूं, पर नाअहल इंतजामिया को बि तदारक करण लाइ तयार न आहे। हिन वसवारनि आला अमलदारनि खां मुतालबो कयो त शहर में गैस जो लोड शेडिंग ख़त्म करे शहरियुनि खे गैस मुहैया कई वञे, न त ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awami newshd.com।